अच्छा हे क्वेश्चन हुयो जेको मां अॼु ग्रुप में मोकिलियो हुयो। कुझु हिकु अधु स्टूडेंट सही कयो, बाक़ी सभु सही न करे सघिया आहिनि। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था पिया डबल पावर आहे, ॿिनि जे मथां पावर 3 आहे, उन जे मथां पावर 0 आहे। हाणे पहिरियों त जेकॾहिं तव्हांखे डबल पावर जेको आहे सो न ईंदो आहे त पहिरियों पावर डबल पावर कीअं सॉल्व कबो आहे उहो सिखो। सभिनि खां पहिरियों त पावर सॉल्व करणु सिखूं था। तव्हांजो पढ़ियल आहे, थोरो रिव्यू करे वठूं था। ॾिसो, ॿिनि जे मथां पावर 4 हूंदो त इन जो मतिलबु छा आहे, ॿिनि खे चैन सां ज़रब न आहे करिणो। इहो ग़लति आहे। छा कंदो, ॿिनि खे पावर 4 जो मतिलबु आहे ॿिनि खे ॿिनि सां ई ज़रब कबो आहे। हे बेस आहे न, हे जेको हेठियों वॾो अंग हूंदो आहे हिनखे चइबो आहे बेस। जेको बेस हूंदो आहे बुनियादु, उन अंग खे उन अंग सां ई ज़रब कबो आहे। केतिरा दफ़ा, जेतिरा दफ़ा पावर ॾिनल हुजे। इन मतिलबु आहे ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कंदव घणा दफ़ा, 4 दफ़ा। 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, 8 ॾूं 16 हे तव्हांजो जवाबु आहे। ठीकु आहे। इहो तव्हां ऑलरेडी पढ़ियल हो। सिर्फ़ु कॉन्सेप्ट क्लियर करण जे लाइ हिकु दफ़ो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿियो ॾिसी वठो। मिसाल जेकॾहिं 3 पावर 5 हूंदो त 3 खे 5 सां न आहे करिणो, छो जो हे बेस जेको आहे सो 3 आहे। 3 खे 3 सां ई ज़रब करिणो आहे। पर घणा दफ़ा, हे पावर जेको हूंदो आहे मथां, इहो सिर्फ़ु ॿुधाईंदो आहे दफ़ा या भेरा, केतिरा भेरा। ठीकु आहे। 3 खे 3 सां घणा भेरा ज़रब करिणो आहे, 5 दफ़ा ज़रब करिणो आहे। 3 × 3 3 × 9 9 × 27 27 दरमियान 3 81 81 दरमियान 3 घणो थी वेंदो, 1 × 3 = 8 × 24 243 थी वेंदो। ठीकु आहे। जेकॾहिं मिसाल था वठूं 4 जे मथां पावर हीअं हूंदो 3, त असां चैन खे कंहिंसां ज़रब कंदासीं, चैन खे चैन सां ई, पर घणा दफ़ा, 3 दफ़ा। 4 × 4 = 16, 4 × 16 = 64। हे तव्हांजो आंसर आहे। ठीकु आहे। हाणे इहो पावर सॉल्व करणु तव्हां सिखी वियो। हाणे चओ था पिया डबल पावर ते। डबल पावर कीअं सॉल्व कबो आहे, मिसाल वठूं था 2 पावर 3 होल पावर 2। हाणे इन जो मतिलबु इहो आहे त पहिरियों ॿिनि जे मथां पावर 3 आहे, उन जे मथां पावर 2 आहे। हाणे इन जा 2 तरीक़ा आहिनि सॉल्व करण जा। हिकिड़ो त इहो आहे त जेको ॾिंगी जे अंदरों आहे उहो छॾाइबो आहे। सभिनि खां पहिरियों तव्हां पढ़ी आहियो न बोर्ड मास में, ॾिंगी छॾाइबी आहे। इन जो मतिलबु इहो आहे तव्हांजो दर्जो सिर्फ़ु हेतिरो आहे, 2 पावर 3। हाणे इहो तव्हांखे ख़बर आहे कीअं सॉल्व थींदो। ॿिनि खे ॿिनि सां घणा दफ़ा ज़रब कंदासीं, 3 दफ़ा। 2 ॾूं 4, 4 ॾूं 8। इन जो मतिलबु आहे 2 पावर 3 घणनि जे बराबरि आहे, 8 जे आहे। हाणे बराबरि जो मक़सदु इहो आहे त जिते हे रखियल आहे या हे ॻाल्हि साॻी आहे, ॿई बराबरि आहिनि न। यानी मिसाल था वठूं 5 बराबरि आहे 2 + 3 जे। हाणे जिते 5 रखियल आहे उते तव्हां हे बि त रखी सघो था न, 2 + 3 ॻाल्हि साॻी आहे। सो जिते 2 पावर 3 आहे उते तव्हां 8 रखी सघो था पिया। इन जो मतिलबु आहे असां हिन खे कटे ऐं हिन जी जॻह ते छा रखी सघूं था पिया, 8। ॾिसो हे 8 अची वियो। हाणे हीअं सम्झो 8 जे मथां पावर 2 आहे। हाणे असांजो दर्जो हीअं ठही वियो। हाणे इन खे कीअं सॉल्व कंदासीं, 8 खे 8 सां घणा दफ़ा ज़रब कंदासीं, 2 दफ़ा ज़रब कंदासीं। 8 × 8 = 64। इन जो मतिलबु आहे जेको असांजो हे दर्जो 2 पावर 3 होल पावर 2 इहो घणनि जे बराबरि थी वियो, 64 जे। असां छा कयोसीं, पहिरियों अंदरियों पावर छॾायोसीं, पोइ जेको अंदरि अंगो अची वियो, मिसाल हिन जो जेको आहे 2 × 2 × 2 3 दफ़ा ज़रब कयोसीं, 8 अची वियो। 8 जे मथां पावर 2 थी वियो। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। ॿियो वरी हिन जो शॉर्टकट इहो हूंदो आहे त ॾिसो 2 पावर 3 होल पावर 2 आहे। हाणे जेके मथां वारा ॿई पावर आहिनि न, बेस सेम रखो। बेस कहिड़ो आहे, 2, इहो साॻियो रखो। मथां वारा पावर पाण में कयो ज़रब, जोड़ न आहिनि करणा। 2 × 3 = 5 ग़लति थी वेंदो। 2 और 3 खे पाण में छा करिणो आहे, ज़रब करिणो आहे। 2 ट्रिक 6 आहे। यानी हिकु दफ़ो इहो खफ़ो हिकिड़े दफ़े मिलाए छॾियो, पावर ज़रब करे हिकु दफ़ो रखी छॾियो, पोइ अॻिते सॉल्व कयो। हाणे हिन जो मतिलबु आहे 2 खे 2 सां घणा दफ़ा ज़रब कंदासीं, 6 दफ़ा ज़रब कंदासीं। 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, 8 ॾूं 16 16 32। हे 5 दफ़ा हो, 1 2 3 4 5, हे 6 दफ़ो बि कंदासीं। 32 दरमियान 2 घणो थी वेंदो, 64। ॾिसो साॻियो जवाबु आयो आहे जेको हिते कढियोसीं असां। यानी तव्हां पहिरियों अंदरियों पावर छॾाए पोइ वरी मथियों पावर छॾायो, तॾहिं बि जवाबु साॻियो ईंदो। या हिकु दफ़ो ख़फ़ो लाहे ॿिन्हिनि पावरनि खे पाण में मल्टीप्लाए करे हिकु दफ़ो पोइ पावर छॾायो, तॾहिं बि जवाबु साॻियो ईंदो। हाणे हिन जो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, अञा तव्हांजो क्लियर थी वेंदो। मिसाल था वठूं असांजो 3 पावर 4 होल पावर 5 आहे। हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे त अंदरियों पावर छॾायूं, यानी कि असां सिर्फ़ु हे हली छॾायूं 3 पावर 4। इन जो मतिलबु आहे 3 खे 3 सां घणा दफ़ा ज़रब कंदासीं, 4 दफ़ा ज़रब कंदासीं। सॉरी, हिते 4 लिखियूं। 3 खे 3 सां 4 दफ़ा, 1 2 3 4। लिखियलु कहिड़ो हूंदो, अंगु 3 ई हूंदो, छो जो बेस हे आहे। 3 × 3 = 9 9 × 27 27 दरमियान 3 81 अची वियो। इन जो मतिलबु आहे हाणे हिन सॼे खे कटे हिते असां छा रखी सघूं था पिया, 81 जे मथां पावर 5 रखी सघूं था पिया। हाणे इन जो मतिलबु इहो हूंदो त 81 खे 81 सां घणा दफ़ा ज़रब करे वेंदासीं, 5 दफ़ा ज़रब करे वेंदासीं। हे लंबो आहे, असां सॉल्व नथा कयूं, सिर्फ़ु तव्हांखे सम्झायां पियो। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। ॿियो तरीक़ो इहो हूंदो आहे त जीअं 3 पावर 4 होल पावर 5 आहे। 3 जेको बेस आहे सेम रखो, मथियां पावर पाण में ज़रब करे छॾियो, 5 चौक 20। इन जो मतिलबु आहे 3 खे 3 सां 20 दफ़ा ज़रब कंदासीं। पाण लिखूं नथा, हे सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जे लाइ हुयो। ठीकु आहे। डबल पावर इन तरीक़े सां सॉल्व कबो आहे। हाणे अचूं था पंहिंजे हिन क्वेश्चन ते, जेको असांजो हे क्वेश्चन हुयो। हाणे इन में छा चयल आहे, 2 पावर 3 पावर 0। इन जो हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे त हली 2 जे मथां हे ईअं सम्झो हली पावर आहे ई न,
2 जे मथां पावर 3 कीअं थींदो, ॿिनि खे कंहिंसां ज़रब कंदासीं, 3 सां, या ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कंदासीं 3 दफ़ा। ऑब्वियसली ॿिनि खे ॿिनि सां 3 दफ़ा ज़रब करिणो आहे, हीअं ज़रब थी वेंदो 1 2 3 2 4 4 2 8। हाणे इन जो मतिलबु आहे जिते ओ हे सॼो हुयो 2 पावर 3, इन खे हटाए करे असां इन जी जॻह ते छा लिखंदासीं, 8 लिखी छॾंदासीं। हाणे ॾिसो 2 पावर 3 जे मथां पावर घणो हुयो, 0। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो रूल यादि रखो, जंहिंजे मथां पावर 0 हुजे न उहो 1 जे बराबरि थी वेंदो आहे, बसि इहो रूल यादि रखी छॾियो। ॿिनि जे मथां पावर 0 हूंदो तॾहिं बि इहो छा जे बराबरि थी वेंदो, हे 1 जे बराबरि। 5 जे मथां पावर 0 हूंदो तॾहिं बि 1 जे बराबरि। 8 जे मथां पावर 0 1 जे बराबरि। x जे मथां पावर 0 1 जे बराबरि। 9 जे मथां पावर 0 1 जे बराबरि। जंहिंजे बि मथां पावर 0 हूंदो उहो 1 जे बराबरि। त हाणे हिते 8 जे मथां पावर 0 आयो आहे त इहो छा जे बराबरि थी वेंदो, 1 जे बराबरि थी वेंदो। इनखे सॉल्व करण जो जीअं ॿियो तरीक़ो हुयो, उहो साॻियो ई ॿियो तरीक़ो कयूं था। छा हुयो, 2 पावर 3 ऐं पावर छा हुयो, इन जे मथां वरी पावर हुयो अञा 0। हाणे तव्हांखे ख़बर आहे त हे बेस तव्हांखे मां चयुमि सेम रखो, जेके मथियां पावर आहिनि उहे पाण में थींदा मल्टीप्लाई। इन जो मतिलबु आहे 3 × 0 छा थी वेंदो आहे, 0 सां जेका शइ मल्टीप्लाई थी वेंदी आहे 0। इन जो मतिलबु आहे जॾहिं हे ॿई ज़रब थी वेंदा त इन जो पावर छा थी वेंदो, 0 थी वेंदो। ॿई पावर मथियां मल्टीप्लाई थी आहे न, जीअं असां हिन में कयूं पिया 2 पावर 3 पावर 4, त असां छा कयूं पिया, 2 रखी हिननि ॿिन्हिनि खे पाण में मल्टीप्लाई कयूं पिया, 4 × 12, यानी हिकु दफ़ो ई पावर। अच्छा, जोड़ न आहे करिणो, इन में घणा स्टूडेंट भुली वेंदा आहिनि, छा कंदा आहिनि, 2 पावर 7 रखी वेंदा आहिनि, इहो ग़लति आहे। जेको मथियों पावर आहे इहो पाण में एड न थींदो, बल्कि छा थींदो, मल्टीप्लाई थींदो, जेके बि नंबर हुजनि। ठीकु आहे। जीअं मिसाल था वठूं 2 पावर 3 होल पावर 5, त हाणे हिते 2 रखी करे हे ॿई पाण में छा कंदो, ज़रब कंदो, 5 × 15 रखंदो, 8 रखंदो, ग़लति थी वेंदो। सो हिते बि उहो साॻियो ई कमु थींदो, 3 ज़रबिया 0, हे ॿई पावर पाण में मल्टीप्लाई थींदा, जवाबु अची वेंदो 0। ऐं 0 जंहिंजे मथां हूंदो आहे उहो छा जे बराबरि थी वेंदो आहे, 1 जे बराबरि थी वेंदो आहे। त असांजो हे जेको हुयो 2 पावर 3 पावर 0, इहो छा जे बराबरि थी वेंदो, 1 जे बराबरि थी वेंदो। थैंक यू सो मच।